न्याणन सा साथ जो वचन हर न्याणी स्याणी सा साथ जो वचन। सिंध टीवी नेटवर्क तरफां ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े के हवाले से हैदराबाद भी सकाफ़ती रंगन में रंगजी वियो। सिंध टीवी तरफां प्रेस क्लब सामूं मुनक़द कयल मुख्य तकरीब में औरतन तोड़े मासूम ॿारनि ख़ास तौर ते शिरकत कई। माइट पंहिंजे मासूम ॿारनि खे आलीशान सकाफ़ती लिबास पहिराए तकरीब में वठी आया। कल्चर डे असांजी ईद जो ॾींहुं आहे ऐं असांखे प्राउड आहे त असां सिंधी आहियूं। इलाही ख़ुशी थी आहे, तमामु बहितरीन थी आहे, ज़िंदगी में आई कोन्हे इहा ख़ुशी। साल 3 दिसंबर ते मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ख़ुशी जो ॾींहुं आहे, असां हिते कल्चर डे मल्हाइण आहियूं। ख़ुशी जो ॾींहुं आहे, असां नया कपिड़ा पाता आहिनि, सुठी तरीक़े सां तयारु थियूं। सिंध जी अज़ीम सकाफ़ती ईद ते औरतन तोड़े मासूम ॿारनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो। कैमरामैन इरफान जखरो सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।